खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर भरिसां फ़कीर गुलाम नबी मेतलो जे रिहाइशगाह ते संदुस काविशन ऐं NA 210 जी पीपल्स पार्टी MNA सैयद जावेद अली शाह जीलानी जी कोशिशुनि सां PPHI सिंध खैरपुर B एक्ट गंबट जे डिस्ट्रिक्ट मैनेजर डॉक्टर ज़ोहिब इस्लाम अब्बासी DHO खैरपुर डॉक्टर रहमतुल्लाह सोलंगी रोटरी क्लब खैरपुर जे सदर खैर मोहम्मद खमीसाणी जी गॾियल सहकार सां हिकु ॾींहुं वारी मुफ़्त मेगा तबई कैंप क़ाइमु कई वई है। कैंप जो इफ्तिताह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA डॉक्टर महरीन रज़ाक भुट्टो ऐं डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज गुलाम मुर्तज़ा मेतलो ऐं ॿियनि पारां कयो वियो है। कैंप में खैरपुर ज़िले जे माहिर ऐं मशहूर डॉक्टरनि ऐं डॉक्टरनि डॉक्टर रतन कुमार, डॉक्टर कयूम मेमन, डॉक्टर आसिफ भट्टी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ वॾे अंग में शिरकत करे केतिरनि ई मरीज़नि जी चकास टेस्टूं ऐं मुफ़्त इलाज करे दवाऊं पिणु फ़राहम कयूं वयूं आहिनि। कैंप में शरीक मरीज़नि खे हेपाटाइटिस C ऐं गुआरियुनि औरतुनि तोड़े ॿारनि में खाद खोराक जी कमी जो मर्ज़ अक्सर रिपोर्ट थियो है। कमज़ोर औरतुनि ऐं ॿारनि हेपाटाइटिस C जे मरीज़नि जे बहितर इलाज लाइ खेनि मशवरा ॾिना विया आहिनि। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA डॉक्टर महरीन भुट्टो ऐं सेशन जज गुलाम मुर्तज़ा मेतलो पारां कैंप जो दौरो करे मरीज़नि खां मुलाक़ातूं कयूं। इन ॾस में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA डॉक्टर महरीन भुट्टो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वॾो महसर वारो इलाइक़ो बरसातनि सबबि तमामु घणो मुतासिर थियो है। इन मौक़े ते सहाफ़ी ज़ाहिद मेतलो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।